खबर शामिल कयूं था कराची मां। मोहम्मद सलीम मेमून की रिपोर्ट मूजिब कराची के सोराबगोट टाउन के अयूब गोठ में अल सादात ग्यास मेमोरियल दस्तरख्वान के चेयरमैन सैयद शहजाद रज़ा और मास्टर आमिर टाइगर की काविशुन से अमीर टाइगर टाइकनो अकेडमी बेल्ट सेरेमनी प्रोमोट प्रोग्राम कोठायो वियो, जैमें अल सादात ग्यास मेमोरियल दस्तरख्वान के चेयरमैन सैयद शहजाद रज़ा और मास्टर आमिर टाइगर पारा जापानी रेसलिंग और इंटरनेशनल रेसलिंग समेत जूडो कराटे जे नौजवानन शानदार परफॉर्मेंस ॾेखारी, जंहिंमें इलाइक़े जे सियासी समाजी अॻुवाननि जापानी रेसलिंग ऐं इंटरनेशनल रेसलिंग जे सदर शहजाद सलीम, जनरल सेक्रेटरी सिंध सोमोर रेसलिंग सिंध शहजाद अरसलान, सब इंस्पेक्टर इमाम शाह अली सुमरो, PS 97 जो मुंतखब MPA राणा शौकत अली, हनीफ 55, अजब गुल PTI, मीर अली बख्श सासोली, मास्टर अदीब, मास्टर अतहर अली, मास्टर कारी अब्दुर्रहमान, मास्टर आमिर टाइगर, मास्टर वली खान महसूद, अमीनुल्लाह गुलबदीन सरदार ऐं ॿियनि GNP न्यूज़ सां वधीक ॻाल्हाईंदे चयो त सही मुझे इन हवाले से अर्ज़ आहे। पहिरीं ॻाल्हि त जेका जो की एक्टिविटी आहे, इहा एक्टिविटी हुअणु घुरिजे, हर इलाइक़े में हुअणु घुरिजे। इहा हिकिड़ी सिहतमंद एक्टिविटी आहे। ॿार इन में जेको आहे सो जेके बुरायूं आहिनि माशरे में असांजे में जेके आम थी वियूं आहिनि, ॿार इन्वॉल्व था थियनि, मंशियात फ़रोग़ में इन्वॉल्व था थियनि ऐं मुख़्तलिफ़ जराइम में शामिल इन्वॉल्व था थियनि। त अहिड़े क़िस्म जूं जेके एक्टिविटी आहिनि उहे इन्हनि ॻाल्हियुनि खां बचाइनि थियूं ॿारनि खे। हिकिड़ो सिहतमंद मुआशिरो जेको आहे तश्कील इन्हनि एक्टिविटियुनि खां तश्कील पाए थो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वॾी महिरबानी तव्हां दोस्तनि जी, तव्हां एतिरी असां सभिनी जी हौसला अफ़ज़ाई की। हीअ आमिर अकेडमी जेको आहे असांजो स्टूडेंट आहे कराटे जो, ऐं मां पाकिस्तान जो प्रेसिडेंट आहियां सूमो जापानी रेसलिंग, जेको ओलंपिक जो गेम आहे, जेको पहिरियों दफ़ो सिंध गेम्स में असीं खेॾूं पिया 23 खां 26 फरवरी ते कराची में ई, ऐं बिलाल कॉलोनी थाणे पोयां आहे अल हमरा आर्ट्स काउंसिल, उन में असांजो इवेंट थिए पियो 23 खां 26 तारीख़ ताईं। सो असां कोशिशि कयूं पिया त अॼु सिलेक्शन में हितां जा छोकिरा बि सिलेक्ट कयूं, तुले जा इंशाल्लाह कंदासीं। कहूँ कि सबसे आज के इस प्रोग्राम का सबसे खुश नसीब और सबसे ज़्यादा खुशी जो है वो मुझे है। आप देख रहे हैं कि हमारे एरिया को लोग नोगो एरिया कहते थे 3-4 साल पहले। यहाँ पर ये कहा जाता था बसें अगवा हो जाती हैं, लोगों की इज्जतें लूटी जाती हैं। आज ये वो एरिया है कि हज़ारों की तादाद में बच्चे बच्चियाँ रात को जो है एक इवेंट के लिए जमाएं। आज बच्चे जो है खेलों में मसरूफ़ हैं। खबर शामिल कयूं था कराची मां। मोहम्मद सलीम मेमून की रिपोर्ट मूजिब कराची के सोराबगोट टाउन के अयूब गोठ में अल सादात ग्यास मेमोरियल दस्तरख्वान के चेयरमैन सैयद शहजाद रज़ा और मास्टर आमिर टाइगर की काविशुन से अमीर टाइगर टाइकनो अकेडमी बेल्ट सेरेमनी प्रोमोट प्रोग्राम कोठायो वियो, जैमें अल सादात ग्यास मेमोरियल दस्तरख्वान के चेयरमैन सैयद शहजाद रज़ा और मास्टर आमिर टाइगर पारा जापानी रेसलिंग और इंटरनेशनल रेसलिंग समेत जूडो कराटे जे नौजवानन शानदार परफॉर्मेंस ॾेखारी, जंहिंमें इलाइक़े जे सियासी समाजी अॻुवाननि जापानी रेसलिंग ऐं इंटरनेशनल रेसलिंग जे सदर शहजाद सलीम, जनरल सेक्रेटरी सिंध सोमोर रेसलिंग सिंध शहजाद अरसलान, सब इंस्पेक्टर इमाम शाह अली सुमरो, PS 97 जो मुंतखब MPA राणा शौकत अली, हनीफ 55, अजब गुल PTI, मीर अली बख्श सासोली, मास्टर अदीब, मास्टर अतहर अली, मास्टर कारी अब्दुर्रहमान, मास्टर आमिर टाइगर, मास्टर वली खान महसूद, अमीनुल्लाह गुलबदीन सरदार ऐं ॿियनि GNP न्यूज़ सां वधीक ॻाल्हाईंदे चयो त सही मुझे इन हवाले से अर्ज़ आहे। पहिरीं ॻाल्हि त जेका जो की एक्टिविटी आहे, इहा एक्टिविटी हुअणु घुरिजे, हर इलाइक़े में हुअणु घुरिजे। इहा हिकिड़ी सिहतमंद एक्टिविटी आहे। ॿार इन में जेको आहे सो जेके बुरायूं आहिनि माशरे में असांजे में जेके आम थी वियूं आहिनि, ॿार इन्वॉल्व था थियनि, मंशियात फ़रोग़ में इन्वॉल्व था थियनि ऐं मुख़्तलिफ़ जराइम में शामिल इन्वॉल्व था थियनि। त अहिड़े क़िस्म जूं जेके एक्टिविटी आहिनि उहे इन्हनि ॻाल्हियुनि खां बचाइनि थियूं ॿारनि खे। हिकिड़ो सिहतमंद मुआशिरो जेको आहे तश्कील इन्हनि एक्टिविटियुनि खां तश्कील पाए थो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वॾी महिरबानी तव्हां दोस्तनि जी, तव्हां एतिरी असां सभिनी जी हौसला अफ़ज़ाई की। हीअ आमिर अकेडमी जेको आहे असांजो स्टूडेंट आहे कराटे जो, ऐं मां पाकिस्तान जो प्रेसिडेंट आहियां सूमो जापानी रेसलिंग, जेको ओलंपिक जो गेम आहे, जेको पहिरियों दफ़ो सिंध गेम्स में असीं खेॾूं पिया 23 खां 26 फरवरी ते कराची में ई,
ऐं बिलाल कॉलोनी थाणे पोयां आहे अल हमरा आर्ट्स काउंसिल उन में असांजो इवेंट थिए पियो 23 खां 26 तारीख़ ताईं। सो असां कोशिशि कयूं पिया त अॼु सिलेक्शन में हितां जा छोकिरा बि सिलेक्ट कयूं तुले जा इंशाल्लाह कंदासीं। कहूँ कि सबसे आज के इस प्रोग्राम का सबसे खुश नसीब और सबसे ज़्यादा खुशी जो है वो मुझे है। आप देख रहे हैं कि हमारे एरिया को लोग नो गो एरिया कहते थे 3-4 साल पहले। यहाँ पर ये कहा जाता था बसें अगवा हो जाती हैं, लोगों की इज्जतें लूटी जाती हैं। आज ये वो एरिया है कि हज़ारों की तादाद में बच्चे बच्चियाँ रात को जो है एक इवेंट के लिए जमा हैं। आज बच्चे जो है खेलों में मसरूफ़ हैं। ख़बर शामिल कयूं था कराची मां। मोहम्मद सलीम मेमुण जी रिपोर्ट मूजिब कराची जे सोराब ॻोठ टाउन जे अयूब ॻोठ में अल सादात ग्यास मेमोरियल दस्तरख़्वान जे चेयरमैन सैयद शहज़ाद रज़ा ऐं मास्टर आमिर टाइगर जी काविशुनि सां अमीर टाइगर टाइकनो अकेडमी बेल्ट सेरेमनी प्रोमोट प्रोग्राम कोठायो वियो, जंहिंमें अल सादात ग्यास मेमोरियल दस्तरख़्वान जे चेयरमैन सैयद शहज़ाद रज़ा ऐं मास्टर आमिर टाइगर पारां जापानी रेसलिंग ऐं इंटरनेशनल रेसलिंग समेत जूडो कराटे जे नौजवाननि शानदार परफॉर्मेंस ॾेखारी, जंहिंमें इलाइक़े जे सियासी समाजी अॻुवाननि जापानी रेसलिंग ऐं इंटरनेशनल रेसलिंग जे सदर शहज़ाद सलीम, जनरल सेक्रेटरी सिंध सोमो रेसलिंग सिंध शहज़ाद अरसलान, सब इंस्पेक्टर इमाम शाह अली सुमरो, PS 97 जो मुंतखब MPA राणा शौकत अली, हनीफ 55, अजब गुल PTI मीर अली बख्श सासोली, मास्टर अदीब, मास्टर अतहर अली, मास्टर कारी अब्दुर्रहमान, मास्टर आमिर टाइगर, मास्टर वली खान महसूद, अमीनुल्लाह गुलबदीन सरदार ऐं ॿियनि GNP न्यूज़ सां वधीक ॻाल्हाईंदे चयो त साईं मुंहिंजो इन हवाले सां अर्ज़ु आहे। पहिरीं ॻाल्हि त जेका जो की एक्टिविटी आहे इहा एक्टिविटी हुअणु घुरिजे, हर इलाइक़े में हुअणु घुरिजे। इहा हिकिड़ी सिहतमंद एक्टिविटी आहे। ॿार हिन में जेको आहे सो जेके बुरायूं आहिनि माशरे में असांजे में जेके आम थी वियूं आहिनि, ॿार इन्वॉल्व था थियनि, मंशियात फ़रोग़ में इन्वॉल्व था थियनि ऐं मुख़्तलिफ़ जराइम में शामिल इन्वॉल्व था थियनि। त अहिड़े क़िस्म जूं जेके एक्टिविटी आहिनि उहे इन्हनि ॻाल्हियुनि खां बचाइनि थियूं ॿारनि खे। हिकिड़ो सिहतमंद मुआशिरो जेको आहे तश्कील इन्हनि एक्टिविटियुनि खां तश्कील पाए थो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वॾी महिरबानी तव्हां दोस्तनि जी, तव्हां एतिरी असां सभिनी जी हौसला अफ़ज़ाई की। हीअ आमिर अकेडमी जेको आहे असांजो स्टूडेंट आहे कराटे जो, ऐं मां पाकिस्तान जो प्रेसिडेंट आहियां सूमो जापानी रेसलिंग, जेको ओलंपिक जो गेम आहे, जेको पहिरियों दफ़ो सिंध गेम्स में असीं खेॾूं पिया 23 खां 26 फरवरी ते कराची में ई। ऐं बिलाल कॉलोनी थाणे पोयां आहे अल हमरा आर्ट्स काउंसिल उन में असांजो इवेंट थिए पियो 23 खां 26 तारीख़ ताईं। सो असां कोशिशि कयूं पिया त अॼु सिलेक्शन में हितां जा छोकिरा बि सिलेक्ट कयूं तुले जा इंशाल्लाह कंदासीं। कहूँ कि सबसे आज के इस प्रोग्राम का सबसे खुश नसीब और सबसे ज़्यादा खुशी जो है वो मुझे है। आप देख रहे हैं कि हमारे एरिया को लोग नो गो एरिया कहते थे 3-4 साल पहले। यहाँ पर ये कहा जाता था बसें अगवा हो जाती हैं, लोगों की इज्जतें लूटी जाती हैं। आज ये वो एरिया है कि हज़ारों की तादाद में बच्चे बच्चियाँ रात को जो है एक इवेंट के लिए जमा हैं। आज बच्चे जो है खेलों में मसरूफ़ हैं।